असां हिते माखी वठण आया आहियूं, पराए औरतुनि खे ॾिसण कोन आया आहियूं। इएं पराए औरतुनि खे घोरे घोरे ॾिसंदे न मोचड़ा खाईंदासीं। अकुल सिखो। पापा पापा जला ना पर तू जलाए तो दिसा। पकोड़ा साहब, वो पकोड़ा दूर विच पकोड़े हिकिड़े मिंट पकोड़े ना मुझे पीरू ना पीरल पीरल पकोड़ो पीरल पागलाणी पकोड़ो प्यार में चंदा था तव्हां। पकोड़े प्यार में पकोड़े भी छड़े पकोड़े पागलाणी। वो जानी रुठोरू पोषती आसी खणी किलाशन निकिरी प्यासी ओ मुंह पेर रखो भला ते अण भारत वाजे अल्लाह खुदा वडा एहसान थिया मां तुझी दुआन रंग लाता हाने मां मुंजी पगार माशाल्लाह 50-60,000 हाने कंदा मां जी दुआ रंग लातो हाने तो वनी पिन ते नजर ईंदी उठी तरह वनु जी बात आवाज बंद कर फोन बंद कर एकड़ो में जी शादी नथी थे ना बुझाओ उन्हनि छड़न ला पैकेज खणी आयो या जंहिंजी शादी नथी थे हिकिड़ो अमल कयो कहिड़ो मार्च करे मस्जिद मां बुहारी ॾियणी शुरू कयो मस्जिद मां बुहारी कढो इहो